बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अवाम जे आवाज़ सां गॾु मां आहियां अवां जो मेज़बान सरदार अली लाखो। नाज़रीन, प्रोग्राम में अॼु ॻाल्हि कंदासीं सिंध हुकूमत जे तरफ़ां जेकी सरेंडर पॉलिसी जे तहत कचे जे धाड़ेलनि खां हथियार फिटा कराया विया आहिनि ऐं कचे में जेको आहे सो हिकु नई अमन जी उमेद पैदा थी आहे ऐं उते शिकारपुर में हिकिड़ी वॾी तकरीब रखी वई, पुलिस हेड क्वार्टर में उहा तकरीर रखी वई, जंहिंमें उते तमामु जेका आहिनि सो 72 ख़तरनाक धाड़ेलनि खे उते जेको आहे सो उन्हनि जा हथियार फिटो कराया विया, जेको आहे उते उन सॼी तकरीब खे लाइव ॾेखारियो वियो। उन खां पोइ जेका आहिनि सो 288 धाड़ेला आहिनि जिन मां लिस्ट में आहिनि, जिन मां जेको आहे 171 धाड़ेलनि उते जेको आहे सो इन्हनि पेश थिया आहिनि ऐं उन्हनि हथियार फिटो कया आहिनि। उन्हनि में जेको आहे सो असां ॻाल्हि तव्हांखे कंदा हलंदासीं त शिकारपुर में जेको अमन जे हवाले सां ॻाल्हि कजे त जेका धाड़ेलनि हथियार फिटो कया आहिनि ऐं उन्हनि जेको आहे सो सरेंडर कयो आहे, उन खां पोइ कई सवाल आहिनि जेका जनम वठनि था त छा शिकारपुर में अमन थींदो, ऐं उन में अहिड़ा कई सवाल आहिनि त हे जेको धाड़ेलनि खे मौक़ो ॾिनो थो वञे, छा इन मौक़ो खां पोइ इहे धाड़ेल पंहिंजी ज़िंदगी आम शहरनि वांगुरु गुज़ारींदा या वरी जेका 10 खून करे अचनि था या जेका 12 खून करे अचनि था उन्हनि खे अहिड़े क़िस्म जे रिलीफ जा उहे हक़दार आहिनि। त अहिड़े क़िस्म जा जेका सवाल आहिनि, इन खां अञा संगीन सवाल आहिनि जिन ते असां ॻाल्हाईंदासीं ऐं जिन ते असां उतां जी इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अहिड़ा सवाल आहिनि जेका फ्यूचर जे हवाले सां शिकारपुर ऐं उन सां उन जी सॼी पटी घोटकी आहे, ॿिया ज़िला आहिनि, जेकामाबाद आहे, कंदकोट आहे, जंहिंमें बदमनीअ जी बाहि बड़के पई ऐं उतां जा नुमाइंदा बि शाम जो 4 बजे या शाम जो 6 बजे खां पोइ उते उन्हनि रोड रस्तनि ते हलण लाइ तयारु न हूंदा आहिनि। उहा नोगो एरिया आहे ऐं उते आम तौर ते जेका वॾनि वॾनि शहरनि में रहंदड़ माण्हू आहिनि उते कमे कारे बि सांझियारे वक़्तु उते वञण खां जेको आहे सो कतराईंदा आहिनि, लवाईंदा आहिनि, छाजे करे त उते धाड़ेलनि जो हिकु वॾो जेका सो उते ख़ौफ़ ऐं हिरास क़ाइमु आहे। ऐं उन समूरे मामले ते असां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां जेको लाइन ते मौजूदु हूंदा उतां जा एक्स MNA आहिनि गुल मोहम्मद जखराणी साहब ऐं MPA इम्तियाज़ शेख सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सरदार महबूब ख़ान जखराणी आहे जिन सां बि असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। SSP शाज़ेब चाचड़ खां बि असां उते ॻाल्हि ॿोल कंदासीं। असांजो उतां जो रिपोर्टर आहे महबूब बलोच, उन सां असां उहो हिन महिल लाइन ते आहे, उनखां असां पुछंदासीं त कल्ह जेको तकरीब थी उन में कीअं जेको आहे सो धाड़ेलनि हथियार फिटो कया, कहिड़ियुनि शर्तुनि तहत। महबूब, असांखे इहो ॿुधाइजो त उते जेकी कल्ह तकरीब थी त उन में जेका धाड़ेल आहिनि उहे पेश थिया ऐं जेका लिस्ट में धाड़ेल हुया तक़रीबन 288 धाड़ेल लिस्ट में आहे, पर 271 उते धाड़ेल पेश थिया ऐं बाक़ी धाड़ेल छो कोन पेश थिया? महबूब, आवाज़ अचे पियो तव्हांखे? महबूब, आवाज़ अचे पियो अव्हांखे? जी महबूब, मूंखे इहो ॿुधाइजो त उते जेकी कल्ह तकरीब थी उन में धाड़ेल जेको आहे 171 सरेंडर कयो, पर उते 288 लिस्ट में नाला हुआ, ॿिया छो न पेश थिया? जी बिल्कुलु, ही जेको तव्हां ज़िक्र कयो त 288 जेके धाड़ेल लिस्ट में हुया ऐं उन्हनि में 71 जेके धाड़ेल हुया उन्हनि में शिकारपुर, कंदकोट ऐं कश्मीर साइड जा जेके धाड़ेल हुया उन्हनि सरेंडर कयो ऐं फ़क़ति उन्हनि सरेंडर न कयो बल्कि पंहिंजा जेके जदीद हथियार हुया उहे पिणु उन्हनि पुलिस हवाले कया। ऐं काल्ह जेको घरू वज़ीर हुयो, सूबाई घरू वज़ीर ज़िया हसन लंजार, उहो पिणु तकरीब में उन शिरकत कई। उनजो इहो चवणु हुयो त हीअ जेको आहे मरहलेवार जेके धाड़ेल आहिनि उन्हनि जी लिस्ट तयारु कई वई आहे ऐं हीअ जेको आहे पहिरियों मरहलो आहे जंहिंमें हीअ जेके आहिनि 71 जेके ॾोहारी आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ जेके 9 जेके ॾोहारी ॿुधाया पिया वञनि त उहे दहशत जी अलामत बणियल हुया जेके पंहिंजे इलाइक़नि में ऐं जंहिंजो तमामु घणो टहका हुयो पंहिंजनि इलाइक़नि में। 9 उहे ॾोहारी हुया ऐं ॿिया जेके हुया ॾोहारी उन्हनि ते बि मुख़्तलिफ़ जेके केस दाख़िल थियल हुआ ऐं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि ते इनाम पिणु रखियल हुआ ऐं मजमूई तौरु जेके 71 धाड़ेल कल्ह जंहिं सरेंडर कयो उन्हनि ते मजमूई तौरु पंहिंजो 6 करोड़ ताईं जेको सिंध सरकार जे तरफ़ां इनाम रखियल हुयो। हाणे जेको कल्ह जेका तकरीब थी जंहिंमें 71 जेके धाड़ेल हुया उन्हनि सरेंडर कयो ऐं पुलिस हवाले कयो, त उन जे हवाले सां जेकॾहिं मां तव्हांखे थोरो ॿुधाईंदो हलां त जेके हथियार जन फिटा कया ऐं पुलिस हवाले कयो
उन सां जेको आहे उत्तर सिंध जे ख़ासि करे कंदकोट कशमोर शिकारपुर जे ज़िलनि लाइ हिकु तमामु सुठो समण आहे ऐं उहो क़दम सिंध में आवाज़ अचे पियो महबूबा वांगे? आवाज़ अचे थो सर? जी 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 महबूब मूंखे इहो ॿुधाइजो त जेका इहे धाड़ेल आहिनि या धाड़ेलनि जेको सरेंडर कयो आहे इन में जेको आहे कंहिंजी मुदाख़लत आहे ऐं कंहिंजे इन ज़ोर ते कयो आहे, पुलिस जे कई आहे या हुक्मराननि जे या सरदारनि जे ज़ोर ते? जी कल्ह जेको 71 जेके धाड़ेल सरेंडर थिया हुआ उन्हनि में जेके तक़रीबन जेके तेराणी कबीले जा जेके माण्हू घणा जेके शामिल हुआ तक़रीबन जेके 90% जेके बि ॾोहारी हुआ उहे तेराणी गैंग सां तालुक़ रखंदड़ हुआ ऐं कल्ह इन तक़रीब में जेको तेराणी कबीले जो सरदार आहे सरदार तेरो ख़ान तेराणी उन मीडिया ॾो पिणु इहो एतिराफ़ कयो त असां जेके SSP शिकारपुर शाहज़ैब अहमद चाचड़ जो बि हुन ज़िक्र कयो त उन्हनि जे जेको आहे सां ऐं मां पंहिंजे जेके बि कबीले तक़रीबन हुननि जो चवणु हुयो सरदार तेरो ख़ान तेराणीअ जो त जेके बि ॾोहारी हुया उहे पंहिंजे कबीले जा हुन उहे सरेंडर कया। इन मां साफ़ जेको ज़ाहिर थिए थो पियो त इन में जेके आहिनि मक़ामी सरदारनि जी मदाख़लत पिणु शामिल आहे ऐं सियासी हवाले सां फ़िलहाल का अहिड़ी शइ जेका आहे साम्हूं न आई आहे, लेकिन मक़ामी जेके सरदार आहिनि उन्हनि जी मदाख़लत ज़रूरु हिन में शामिल आहे। सही महबूब मूंखे इहो ॿुधाइजो त जेका हथियार फिटा कया आहिनि ॾोहारनि उन्हनि खे कहिड़ियुनि अहिड़ियुनि शर्तनि ते जेको आहे सो उन्हनि हथियार फिटा कया आहिनि उहो असांखे मालूम करिणो आहे, नाज़रीन खे मालूम करिणो त अहिड़ियूं कहिड़ियूं शर्तूं आहिनि जंहिं तहत हे पेश थिया आहिनि? कल्ह जेके हिननि हथियारबंदनि ने जेके हुया ॾोहारी हथियार फिटा कया उन्हनि में हुननि जेके शुरूआती मरहले में सिंध हुकूमत जेको ऐलान कयो हुयो त उन्हनि सां मुकमल जेको आहे ताउन कयो वेंदो ऐं उन्हनि जा जेके आहिनि जेके हू त हाणे हिन वक़्तु जेके उन्हनि मथां केस आहिनि यकीन हू जेके आहिनि जेल भेड़ो थिया ऐं उन खां पोइ कोर्टनि में जेके आहिनि उन्हनि जी पेशी वग़ैरह थींदी आहे। उन खां पोइ हुननि जेको आहे इहो शर्त जेके उन इहे रखिया आहिनि त सिंध हुकूमत पिणु इहे जेके शर्त आहिनि उहे वाज़े तौर कल्ह सिंध हुकूमत जे तरफ़ां जेको सूबाई वज़ीर जा हसन वंजार जेके आहिनि वाज़े तौर ॿुधाया त जेके बि सरेंडर कंदा ॾोहारी जेके बि उन्हनि खे मुख़्तलिफ़ जेके आहिनि मराहतूं ॾिनियूं वेंदियूं ऐं कानूनी मूजिबि जेका बि उन्हनि सां कोर्ट सगोरीअ में जेको बि फ़ैसिलो थींदो उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे, लेकिन सिंध हुकूमत जे तरफ़ां उन्हनि खे जेके मराहतूं ॾिनियूं वेंदियूं उन्हनि जे जेके कचे में ॻोठ आहिनि उन्हनि में जेके आहिनि तालीम आम कई वेंदी ऐं उन्हनि खे रोड रस्ता ॾिना वेंदा, उन्हनि खे रोज़गार पिणु ॾिनो वेंदो ऐं बेनज़ीर कार्ड समेत जेके सिंध हुकूमत जे तरफ़ां ॿियूं स्कीमूं आहिनि उन्हनि में उन्हनि खे जेको आहे शामिलु कयो वेंदो। सही सही महबूब मूंखे इहो ॿुधाइजो त जेको आहे सो उहे हिन वक़्तु कंहिंजी कस्टडी में आहिनि ऐं उन्हनि खे कोर्ट में कॾहिं पेश कयो वेंदो? जी पंहिंजो कल्ह जेका तक़रीब थी हुई उन में जेके ॾोहारी हुया उहे कुझु जेके हिन सखर सेंट्रल जेल मुंतक़िल कया विया ऐं कुझु के जेके आहिनि शिकारपुर मुंतक़िल कयो वियो ऐं जेके तरतीब वार जेको असांजो मुतलका जेके हिन हुकाम सां राब्तो थियो आहे त उन्हनि जो इहो चवणु आहे त इन्हनि खे तरतीब वार जेको आहे सगोरीअ में पेश कयो वेंदो ऐं इन्हनि मां जेके हिन काफ़ी जेके केस अॻु में हलंदड़ बि आहिनि ऐं कुझु जेके आहिनि जेके बि ॾोहारी आहिनि उन्हनि खे मरहलेवार तरतीब वार कोर्ट सगोरीअ में पेश कयो वेंदो। सही महबूब मूंखे इहो ॿुधाइजो त कुझु अहिड़ा वॾा नाला आहिनि ऐं वॾा ॾोहारी आहिनि ऐं उहे ख़तरनाक ॾोहारी आहिनि जीअं उन में बेलो तेगाणी आहे ऐं ॿिया बि ॾोहारी आहिनि उहे पेश न थिया आहिनि उन्हनि जो छा रीज़न आहे? जी कल्ह असांखे जेके शुरूआती जेके ज़रियनि वटां मालूम थियो त बेलो तेगाणी पिणु जेको आहे त उहो सरेंडर कंदो, लेकिन बाद में जेके 71 ॾोहारी हुया त उन्हनि में बेलो तेगाणी त पाण न हुयो, लेकिन उनजो जेको हिकिड़ो भाउ हुयो जेको उन सरेंडर कयो हो ऐं उन खां अलावा जेको तव्हांखे मां ॿुधाईंदो वञा त उनजे भाउ खे पिणु इनाम रखियल हुयो ऐं उन खां अलावा जेके तेगाणी तव्हांखे जीअं मां अॻु में ॿुधायो त तेगाणी कबीले जा जेके हुया तक़रीबन समूरा जेके हुया शामिल हुया ऐं जेको अकबर तेगाणी जेको बेले तेगाणी जो भाउ हुयो जंहिं ते 30 लख रुपया इनाम रखियल हुयो उहो पेश थियो हो, लेकिन बेलो तेगाणी जेको आहे
पेश न थियो। हाणे जेके ज़रिया ॿुधाइनि था पिया त पॉसिबल आहे त नेक्स्ट जेको स्टेप आहे जेके 288 तव्हां जीअं ज़िक्र कयो ऐलान कयो त 288 जेके नाला आहिनि उहे सरेंडर कंदा, त पॉसिबल आहे त बेलो तेराणी या ॿिया जेके आहिनि उहे जेके आहिनि मथे हुन में जेके आहिनि पाण खे सरेंडर कनि। सही, मूंखे इहो ॿुधाइजो हिन वक़्तु उते जेको आहे ज़िले जी छा सूरत हाल आहे शिकारपुर जी, ऐं उते केतिरा जेका आहिनि हिन महिल मुगवी अगवा थियल आहिनि ऐं उनजी तादाद केतिरी आहे? हिन वक़्तु जेको आहे शिकारपुर ज़िले जो त को बि मुगवी जेको आहे अगवा थियल कोन्हे, ऐं हिन वक़्तु जेको शिकारपुर या कंधकोट कश्मीर जी जेका सूरत हाल आहे त माण्हुनि में जेका आहे हिकिड़ी नई उमेद जेका आहे जागी पई आहे त जिन धाड़ेलुनि सरेंडर कयो आहे त पॉसिबल आहे त जेको आहे अमन अमान क़ाइमु थिए। उन खां अलावा उन्हनि जे चेहरनि ते जेका आहे ख़ुशी आहे। हाणे वधीक ॾिसिजे त इहा ख़ुशी जेका आहे जेके इन्हनि इलाइक़नि उत्तरी सिंध जा जेके इलाइक़ा आहिनि जिन खे हिन वक़्तु बदअमनीअ जे हवाले सां सुञातो पियो वञे कंदरकोट कश्मीर ऐं शिकारपुर, त उन जे जेके हिन चेहरनि ते जेका इहा ख़ुशी आहे उहा जेके जिन धाड़ेलनि सरेंडर कयो उन्हनि खां पोइ उन्हनि जे चेहरनि ते मुर्क आई आहे त उहा ख़ुशी जेका आहे बरक़रार रहे थी या इहा ख़ुशी आरज़ी आहे, इहो जेको आहे वक़्तु अॻिते ॿुधाईंदो। ऐं जेकॾहिं तव्हांखे मां जेको हिकिड़ो पंहिंजो ज़ाती हिकिड़ो तजियो आहे त जेकॾहिं इन में जेके धाड़ेल जिन सरेंडर कयो आहे जेकॾहिं इन्हनि खे सरकार जे तरफ़ां जेके ऐलान कयो आहे जेके उन्हनि खे मराहतूं ॾिनियूं वेंदियूं, जेकॾहिं उन्हनि खे इहे मराहतूं न ॾिनियूं वयूं त थी सघे थो त इहे पंहिंजी सज़ा काटे करे अञा वधीक ख़तरनाक साबित थियनि। ऐं जंहिं सरेंडर करणु चाहियो थिए त जेकॾहिं सिंध सरकार जे तरफ़ां उन्हनि खे मराहतूं न मिलियूं त थी सघे थो त उहे जेके आहिनि ॾोहारी उहे बि पाण खे सरेंडर न कनि। त हाणे ॾिसणो इहो आहे त सिंध हुकूमत जेके वाइदा कया आहिनि त जेके उन्हनि खे मराहतूं ॾिनियूं वेंदियूं त उहे जेके आहिनि सिंध हुकूमत उहे वाइदा पूरा थी करे या न। सही सही, महबूब अवां जी महिरबानी। नाज़रीन हिते वठूं था हिकु ब्रेक खां पोइ असां सां जुड़ियल रहिजो, वरी हितां खां प्रोग्राम खे स्टार्ट कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन ॻाल्हि खे हितां ई शुरू कंदासीं। असां सां हिन महिल लाइन ते मौजूदु आहे सरदार महबूब ख़ान जखराणी, उनखां असां अॻिते पुछंदासीं। सरदार साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त कल्ह जेकी तकरीब थी आहे उन सां जेको आहे हिते शिकारपुर में इन ज़िले में या इन जे आस पास में जेको आहे अमन क़ाइमु थींदो? इहो साईं अमन क़ाइमु थींदो जेको आहे त इन सां नेक नियती हुजे, पुलिस जी सरकार जी नेक नियती हुजे, मुतबरनि जी जेको के कबीलाई जहिड़नि में इहे दो करे मथे वञनि था, पोइ रूपोशी वञनि था, के वरी पुलिस जे तरीक़े सां बाग़ी थी करे धाड़ियल थी वञनि था, उन्हनि खे सहूलियतूं मिलनि, उन्हनि जा जेके जहिड़ा आहिनि क़बाइली इन्हनि जा त उहे मसइला हल थियनि, फ़ैसिला थियनि, उहे जेको आहे त उन्हनि खे सहूलियतां मिलनि त इनशाला मसइला सुठे नमूने सुहिणे नमूने हल थी वेंदा। जो न इहे अंदरि पइजी विया हिननि जो को मसइलो हल न थियो, पोइ इहो पोइ ॿिया जेके आहिनि त उहे बि न ईंदा, न त हिननि खे जो सहूलियत मिलंदी त पोइ या बि जेके बि हूंदा इनशाला पोइ त फर्स्ट क्लास कमु थी वेंदो, अमन थी वेंदो इनशाला। सही सही, सरदार साहब मूंखे इहो ॿुधाइजो त जेको सरदारनि जो बि इन में वॾो किरदारु आहे जेको आहे धाड़ेलनि खे हथियार फिटा कराइण में, ऐं इन में जेकी ॿियो मरहलो आहे ऐं ॿिए मरहले में जेका हथियार धाड़ेल फिटा कंदा उन में तव्हांखे इहा ख़बर आहे त कहिड़ा कहिड़ा धाड़ेल आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा वॾा जेको आहे ख़तरनाक ऐं जेका आहिनि सो धाड़ेल आहिनि जेका हिते हथियार फिटा कंदा ईंदड़ मरहले में? साईं हाणे त कटे में जेको तरीक़ेकार हले थो न बाबा, उन्हनि जा कबाइली जहिड़ा बि आहिनि न ऐं धाड़ेल बि आहिनि, जेको धाड़ेल आहे हिकु नंबर उनजो पूरो घर सम्झ धाड़ेल आहे, पोइ उन्हनि ते जेको आहे त को माण्हू निकिरी नथो सघे, को वञी नथो सघे काॾे बि, अहिड़े दुश्मनी जे करे बि त पुलिस जे करे तमामु माण्हू तकलीफ़ में आहिनि। हिननि जा मसइला जो हल थींदा वेंदा न, जीअं सुलह थींदा वेंदा, ख़ैर थींदा वेंदा, ऐं इहे सभई ईंदा जेके बि रहियल जेके बि आहिनि न, को बि न रहंदो, सभई अची पेश थींदा।
सही सही महबूब साहब जीअं तव्हां बि सरदार आहियो ऐं कश्मीर में बि हिन महिल हालात इंतिहाई ख़राबु आहे, कंदकोट में बि हालात इंतिहाई ख़राबु आहे। जीअं हिते अहिड़े क़िस्म जो प्रोग्राम थियो ऐं सरदारनि बि इन में जेको आहे सो वॾी उन्हनि जी हथी आहे, त अव्हां उते पंहिंजे इलाइक़े लाइ अव्हां छा पिया कयो, छा उते बि तव्हां अहिड़े क़िस्म जो जेको अमन चाहियो था ऐं इन में तव्हां किरदारु अदा करणु चाहियो था या केतिरो किरदारु अदा कयो आहे? असांजे हिते पंहिंजे बिरादरनि में जेको थींदो आहे त असां कोशिशि कंदा आहियूं सलाह जी ठाहिण जी कंदा आहियूं। असां हाणे बि कोशिशि कयूं था। असां कल्ह टियों ॾींहुं बि हिकिड़ो फ़ैसिलो करे आयासीं। इहे ख़ैर करायूं था असांजो हुते अलाह सां जी महिरबानी आहे। बहरहाल कबीले झगड़नि में मां पाण बि गुज़रियो आहियां। मतिलबु 25-30 साल इहो जेको झेड़नि में हलियासीं। हाणे सुलह थिया ख़ैर थिया त असां पंहिंजे बचड़नि खे ॿियनि खे तालीम ॾियूं था। बेटा इहो कारोबार आहे पंहिंजो हले थो। सही पर पुलिस थोरो एहतियात करे न ॾोह करे हिकिड़ो थियो त पोइ 10 जा नाला ॾियनि था। अच्छा ॾोह करे त 2 त पोइ वरी 20 जा नाला लिखनि था। इहे पुलिस वारा इहे सरकार जेके इहे कंहिंजे चवण ते था ईअं कनि उहो ख़ुदा खे ख़बर आहे। इहा बि हिकिड़ी वरी इहो असांजे इलाइक़े जो बदकिस्मती ऑफिसर अहिड़ा अची वेंदा आहिनि, नाजाइज़ियूं कंदा आहिनि। पोइ अलाह हलाए थो। आहे बदमनी रूज ते आहे हिन वक़्तु। सही जेका धाड़ेलनि हथियार आहिनि उन्हनि पेश बि कया आहिनि हथियार, उहे हथियार अहिड़ा हथियार पुलिस वटि बि न आहिनि, उन्हनि खे इहा हथियार किथां थो अचे? ईअं बसि अलाए काॾों आणनि था ख़बर ई नथो पए। जेको बि माण्हू जहिड़ो कारोबार कंदो आहे उनखे उहो हथ मिली वेंदो आहे। पोइ कहिड़े तरीक़े सां मिलंदो आहे, किथां में मिलंदो आहे, मिली वेंदो आहे। सही तव्हां छा था सम्झो त हे धाड़ेल पंहिंजूं सज़ाऊं ख़तमु करण खां पोइ आम शहरी थी रहंदा या वरी इहे वरी कंहिंजा पाथारीदार थींदा या वरी जेका आहिनि सो इहे ॾोहनि ॾे ईंदा, वारदातुनि ॾे ईंदा या अञा ख़तरनाक थींदा? ऐं कई माण्हू तंग थियल आहिनि। जेके तंग थियल आहिनि इन कमु कारोबार को त उहे शरीफ़ थी वेंदा। उन्हनि खे छॾनि सही वॾा माण्हू ऑफिसर तबिको छॾे त उहे सकूट जे लाइ त वॾो मथो हणंदा। पर असांजे इलाइक़े में त का ख़बर ई नथो पए। लिमिट कंहिंखे न कंहिंजो नालो खणो अलाए कीअं थो हलाइनि हे पंहिंजो सिस्टम। हुकूमत पीपी जी आहे पोइ बि ख़बर न आहे त अलाए छाजे करे इहे मसइला थियनि था पिया। सही जीअं ज़िया साहब असां पाण बि इलेक्शन में वोट पीपी खे ॾींदा आहियूं। सही मूंखे इहो ॿुधाइजो जीअं ज़िया साहब तक़रीब में इहो चयो त जेका धाड़ेल हथियार फिटा न कंदा उन्हनि खे घरनि में जेको आहे घिड़ी मारींदासीं। उतां जी पुलिस एतिरी एक्टिव आहे, एतिरी एक्टिव नज़र अचे थी, उनजी कारकर्दगी एतिरी आहे जो धाड़ेलनि खे ख़ात्मो ते आणींदी। छा आहे जो हिन महिल बि धाड़ेलनि सां सुलह कई वई आहे, उन्हनि खे ख़तमु न कयो वियो आहे। इहो त कोशिशि सभु साईं हथ थींदी आहे। कोशिशि ईमानदारी जो हुजे बेईमानी जो हुजे त पतो कुझु न थींदो साईं। तव्हां छा था सम्झो हुते ईमानदारी आहे उतां जे पुलिस में, इंतिज़ामिया में? ईमानदारी साईं ॻाल्हियूं घणियूं आहिनि पर ईमानदारी माना त हिकिड़ो आनो आहे त ॻाल्हियूं बर पिया कंदा आहिनि। इहा ख़बर नथी पए वरी। अच्छा सही सही तव्हांजी वॾी महिरबानी सरदार महबूब साहब, तव्हां मेहरान टीवी खे टाइम ॾिनो। नाज़रीन जीअं तव्हां सरदार महबूब साहब जी ॻाल्हि ॿुधी, उन इहो चयो त धाड़ेलनि जे मथां ऐं धाड़ेलनि पाण बि कल्ह मेहरान टीवी सां ॻाल्हायो ऐं मेहरान टीवी सां ॻाल्हाईंदे उन्हनि इहो चयो त असां मथां जेका आहिनि सो बिरादरी में ज़ाती असांजा जहिड़ा हुआ उन्हनि जा केसिस हुआ, पर अॼु असांखे ख़बर पई आहे त असांजे मथां 100-80-85 एतिरा असां ते केसिस आहिनि ऐं असांजे हिकिड़े हमरा ते केस जेको थिए थो उहो 25 ते थो थिए, जेको 5 ते केस थियणु घुरिजे उहो 25 माण्हू हुन में नामज़द थियनि था। त अहिड़ी सॼी सूरत हाल आहे। इहो धाड़ेलनि जो बि मौक़िफ़ इहो आहे त इन सभ में जेको आहे सो उतां जी इंतिज़ामिया केतिरो संजीदा आहे, केतिरो सीरियस आहे, केतिरो अमन खे ख़तमु करणु थी चाहे ऐं उते वॾे में वॾो इहो आहे त हे जेका धाड़ेल आहिनि जेका 171 धाड़ेल पेश थिया आहिनि, इन्हनि जूं नर्सरियूं, इन्हनि जूं ब्रांचिस बि आहिनि जंहिं ते पुलिस खे पहुचणु घुरिजे ऐं उन्हनि जूं जेकियूं नर्सरियूं आहिनि उहे जड़ खां उन्हनि खे ख़तमु उन्हनि खे करणु घुरिजे। लेकिन हिते जेको आहे सो हीअ जेकी सुलह थी आहे या ख़ुशाइन आहे ऐं इन खां पोइ जेको आहे सो असां हिन ते वधीक बि ॻाल्हाईंदासीं। हिन महिल असांखे लाइन ते जेको आहे सो अॻूणे MNA ऐं डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट गुल मोहम्मद जखराणी असांखे जॉइन कयो आहे। जखराणी साहब मेहरान टीवी खे वक़्तु ॾिनो, महिरबानी। मूंखे इहो ॿुधाइजो त जेकी कल्ह तक़रीब थी आहे ऐं उन तक़रीब वॾी थी आहे ऐं इहो इन जी तव्हांखे मुबारक बि हुजे त जीअं उते जेको आहे सो हिकु अमन जी हिकिड़ी जेका नई किरह निकिती आहे। तव्हां मूंखे ॿुधाइजो त छा इहा जेकी तक़रीब थी आहे धाड़ेलनि हथियार फिटो कया आहिनि, इन में जेको आहे सो इहा वधीक केतिरो इन में अॻुभराई ईंदी ऐं इन में अमन थींदो हुते या न?
साईं इहो एक्चुअली 1 साल अॻु में प्रेसिडेंट पाकिस्तान जनाब आसिफ अली ज़रदारी साहब सखर में हिकिड़ी मीटिंग घुराई जंहिंमें लॉ एंड ऑर्डर जा सभई में हुया, रेंजर्स बि हुयो ऐं एजेंसियुनि जा अॻुवान बि हुया, पुलिस जा सरबराह बि हुया, चीफ मिनिस्टर बि हुयो। हिकिड़ी हाई लेवल जी मीटिंग थी लॉ एंड ऑर्डर खे बहितर बनाइण जे लाइ। उन में जेको प्रेसिडेंट साहब हिकिड़ो पॉलिसी ॾिनी आहे, उन में इहा कई आहे त भई हिकु त जेके अंदरि ॾोहारी आहिनि उन्हनि खे पंहिंजो पाण खे सरेंडर करणु खपे ऐं ॾोहनि खां तौबा ताइर थियनि ऐं असां उन सां इहा रिआयत थींदी त हुननि सां का बि ज्यादती न थींदी। जेके केस आहिनि उहे अदालतुनि में पंहिंजनि खे पाण फेस कनि ऐं उनखां अलावा ॿिया जेके नथा कनि सरेंडर, जेके हरूभरू कनि था माण्हुनि खे धाड़े अगवा बराए तावान या ॿियनि मामलनि में इन्वॉल्व आहिनि त उन्हनि सां सख़्ती सां सख़्तु ऑपरेशन थियणु खपे। त उन खे पहिरीं जेका सरेंडर करण वारी जेका ॻाल्हि हुई उन जे करे कल्ह जेको वाक़ियो थियो आहे असांजे शिकारपुर में, उन में तक़रीबन 71 जेके धाड़ियल आहे उहे पेश थिया आहिनि जेके मुख़्तलिफ़ केसनि में घुरिबल आहे। उनखां अलावा ॿियनि इलाइक़नि मां बि राब्ता थिया आहिनि त उहे बि माण्हू सरेंडर कनि था। मां सम्झां थो इहो हिकिड़ो नेक शुगून आहे लॉ एंड ऑर्डर खे बहितर बनाइण जे लाइ। ऐं हिकिड़ा माण्हू जेके पंहिंजे ॾोहनि जे करे उन्हनि जी जेका ज़िंदगी बि पंहिंजी बि तबाह कनि पिया, ॿियनि खे बि आज़ारनि पिया, जेकॾहिं उहे बि शरीफ़ शहरी बणिजी अचनि था त इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो इहो हिकिड़ो पॉज़िटिव स्टेप गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान खयो आहे ऐं जंहिंजे अॻिते लाइ लॉ एंड ऑर्डर जे हवाले सां तमामु सुठा असर मुरतब थींदा। सही सही जगराणी साहब, मूंखे इहो ॿुधाइजो त उते ॿिया बि इलाइक़ा आहिनि जीअं हिन महिल इहा ख़ुशख़बरी पूरी सिंध खे मिली आहे, हिन में पूरी सिंध जो आवाम जेको आहे सो हिकिड़ी ख़ुशीअ जी लहर आहे उन में, पर तव्हांजो कश्मीर आहे ऐं उते काफ़ी अहिड़ियूं इलाइक़ा आहिनि जिते हिन महिल बदमनीअ जी भड़के पई, उते तव्हां जेको आहे सो कहिड़ो तहरुक वरितो आहे ऐं उतां जा कर्ता धर्ता बि अव्हां आहियो, त उते तव्हां छा हिते तहरुक वरितो आहे? जीअं हिते अहिड़ी मीटिंग थी आहे, छा उते बि थींदी? हा, इहो हिकिड़ो पहिरियों क़दम हिते थियो आहे। उनखां बाद में हेलो जी ॿुधूं पिया, जी अचे पियो साईं। जी जी, हाणे ॿियनि जायुनि ते थींदी। कश्मीर में बि हाणे जेको असांजो मौजूदा SSP आहे, नौजवान यंग आहे ऐं सुठे नमूने सां हुन पंहिंजी कारकर्दगी ॾेखारी आहे। जो हाणे कश्मीर में बि मां इहो त कोन चवंदुसि त 100% सही कोन्हे, पर काफ़ी बहितर असरात थिया आहिनि ऐं आईंदा लाइ इंशाल्लाह अञा बहितरी ईंदी। सही साईं, मूंखे इहो ॿुधाइजो कि कल्ह तक़रीब थी शिकारपुर में, उन में काफ़ी जेको आहे 171 धाड़ेलनि हथियार फिटो कया, पर उन में के अहिड़ा वॾा नाला ख़तरनाक धाड़ेलनि जा जीअं बेलो तेगाणी आया ऐं ॿिया कुझु नाला हुआ, उन्हनि जेको हथियार फिटो न कया, इन्हनि जा कहिड़ा आहिनि ख़ासि सबब? उहे उन्हनि सां बि जेके आहिनि ॻाल्हियूं ॿोलियूं शायदि हलंदड़ आहिनि, थी सघे थो चंद ॾींहंनि में उहे बि सरेंडर कनि। सही साईं, मूंखे इहो ॿुधाइजो जिन धाड़ेलनि हथियार फिटो कया आहिनि उन्हनि जे लाइ जेको आहे सो गवर्नमेंट कहिड़ियूं जेको आहे उन्हनि खे सहूलियतूं ॾींदियूं या उनखे कहिड़ियूं जेको आहे रिलीफ ॾिनो वेंदो उन्हनि जी फैमिली खे? ॾिसो न, पहिरीं ॻाल्हि त पुलिस खे कंहिं बि माण्हू खे मारण जो न हूंदो आहे। पुलिस खे कहिड़े बि ॾोह में उहो खून हुजे, धाड़ो हुजे, अगवा हुजे, गिरफ़्तार करणो हूंदो आहे। पर इहो मारामारी इन करे थींदो आहे जो धाड़े जी तरफ़ां पुलिस ते फायरिंग थींदी आहे। केतिरा ई पुलिस ऑफिसर वीचारा शहीद थी विया आहिनि, उन जे जवाब में धाड़ेनि जी मरंदा आहिनि। न त अदरवाइज़ कंहिं बि ॾोहारी खे वठी अदालतुनि में पेश कबो आहे। त हाणे हिननि जेके ॾोहारी आहिनि पेश थिया आहिनि, उनखां इहो थियो आहे कि उनखे केर बि जेको चवंदा आहिनि फुल फ्राए वग़ैरह या हाफ फ्राए या ज़ख़्मी वग़ैरह उनसां मारामारी कोन थींदी। अदालतुनि में पंहिंजे केसनि खे पेश कंदा, उहो अॻिते तुंहिंजो फ़ैसिलो अदालतुनि ते छॾियल आहे, हुननि खे जज़ा सज़ा जेको बि कनि। सही साईं, मूंखे इहो ॿुधाइजो त जीअं सिंध में या किथे बि को बि क्राइम थींदो आहे त उनखे जड़ खां ख़तमु कयो वेंदो आहे, हुकूमत जे तरफ़ां उनखे जड़ खां ख़तमु कयो वेंदो आहे। पर हिते जेको आहे सो शिकारपुर में जेको आहे कल्ह मीटिंग थी, उन में हिकिड़ी डील कई वई आहे, पर इहा डील सक्सेसफुल केतिरी थींदी ऐं इन में जेको आहे सो जेका धाड़ेल आहिनि ऐं उन्हनि खे जेको गवर्नमेंट उन्हनि जे लाइ ऐलानात कया आहिनि इन्हनि ते पूरो उतरंदी या वरी धाड़ेल ॿाहिरि निकिरी अची ॿीण ते क्राइम कंदा? ताव में अची न का बि डील न आहे। असल में कुझु वक़्त खां ऑपरेशन हलंदो हो, जेको ड्रोन वग़ैरह लॻा आहिनि, काफ़ी धाड़ेलनि जा बि अंदरि घरनि में नुक़सान थिया आहिनि, उनजा घर बि साड़िया विया आहिनि ऐं वॾे उन्हनि खे बि मुश्किलातूं पेश आयूं आहिनि। तंहिंखां पोइ उहो मजबूर थिया आहिनि सरेंडर करण जे लाइ। सही, इन में जेको जीअं मीटिंग थी आहे एॾा वॾा धाड़ेल आया आहिनि ऐं उन में वधि में वधि कोशिशूं कंहिंजियूं आहिनि? गवर्नमेंट जूं आहिनि, सरदारनि जूं आहिनि, या वरी उन में मजमूई तौर ते पुलिस समेत सभिनी जी उन में इनपुट आहे? न उन में सभिनी जी इनपुट आहे, लेकिन पुलिस जो हिकिड़ो पंहिंजो किरदारु आहे, छाकाणि उनखे लॉ एंड ऑर्डर खे मेंटेन करण लॉ एंड फोर्स एजेंसियूं हूंदियूं आहिनि, उन्हनि जो अमल दख़ल हूंदो आहे।
उन में सरे फर्स्ट पुलिस आहे। पुलिस ज़ाहिर आहे पंहिंजी कारकर्दगी ॾेखारी आहे ऐं हिकिड़ो तनक़ीद करणु आसान कमु आहे, पर केतिरा ई पुलिस जा जवान शहीद थी विया आहिनि इन लॉ एंड ऑर्डर खे बहितर कराइण जे लाइ। तंहिं करे उनमें पुलिस जो त किरदारु आहे ई आहे, पर उन सां गॾोगॾु ॿिया बि जेके अहिड़ा नेक मर्द आहिनि उन्हनि बि पंहिंजो रोल प्ले कयो आहे। जी साईं, मूंखे इहो ॿुधाइजो त धाड़ेलनि एॾो वॾो फ़ैसिलो वरितो आहे अची पेश थिया आहिनि, जेको आहे सो विढ़ंदा रहिया पर पेश कोन थींदा रहिया, पर हाणे उहे पेश थिया आहिनि। इन जी ज़मानत कहिड़े उतां जे जेको आहे फर्दनि वरिती आहे, सरदारनि वरिती आहे या पुलिस पाण वरिती आहे? न ॾिसो न, हिकिड़ो हो पाण मां जीअं तव्हांखे चयो त हो पाण मजबूर थिया आहिनि सरेंडर करण जे लाइ। पोइ लाज़मी ॻाल्हि आहे त उहे जेके हुननि जे कम्यूनिटी जा चङा हूंदा उन्हनि खे विच में ॻाल्हाए कयो मोकिलियो हूंदो, जन पुलिस फोर्सिस सां बि राब्ता कया आहिनि ऐं उनखे इहो मेक श्योर कयो अथऊं जेके सरेंडर कंदा उनखे मारबो कोन, गोलियूं कोन हणबियूं, जीअं अॻु में ईअं थींदो बि रहियो आहे। लेकिन उनखे पोइ अदालतनि जे हवाले कबो आहे त पोइ अदालतुनि जो कमु आहे त उनखे जज़ा सज़ा उन्हनि जे हथ में आहे। सही साईं, सोशल मीडिया ते माण्हू चई रहिया आहिनि त जेका धाड़ेल आहिनि इहे भरी थी करे वरी ॾोही वारदातुनि में ईंदा। जेकॾहिं ईअं थियो त पोइ छा लाइ अमल हूंदो अव्हांजो? साईं इहो त हाणे फ्यूचर जी ख़बर त कंहिंखे कोन्हे, पर हाल फ़िलहाल त ज़ाहिर ॻाल्हि आहे हुनखे जेको फेस कंदा अदालतुनि में उन्हनि में बि उनखे साला साल लॻी वेंदा। पोइ हिकिड़े ॾींहं ते सुभाणे ते निकिरी कोन था अचनि न। जेल हिकिड़ो इस्लाह घर बि हूंदो आहे, उन में किथे किथे जेलनि में शरीफ़ माण्हू बि वेंदा आहिनि त ॿाहिरि निकिरंदा आहिनि त ॾोहारी बि थी वेंदा आहिनि, के ॾोहारी अंदरि वेंदा आहिनि त ॿाहिरि निकिरी मौलवी बि थी वेंदा आहिनि। हिकिड़ो हाणे अॻु में हिकिड़ो सनाउल्ला नाले शर्रा जेको नुमाइंदगी कंदो हो धाड़ेलनि जी, ऐं उहो हाणे जेल मां निकितो आहे त उहो वरी साफ़ ई बणिजी वियो आहे। तंहिं करे हे जॾहिं निकिरंदा फ्यूचर जी ॻाल्हि त बात जी ॻाल्हि आहे, बाक़ी हाणे हे जेका पेशरफ़ थी आहे उहा हिकिड़ो इन अमन अमान जे लाइ हिकिड़ो बहितर क़दम थियो आहे। सही साईं, अव्हां जी वॾी महिरबानी, तव्हां मेरान टीवी खे टाइम ॾिनो। नाज़रीन हिते वठूं था हिकु ब्रेक खां पोइ वरी प्रोग्राम खे गंढियूं था। वेलकम बैक नाज़रीन जीअं त जेको आहे शिकारपुर में कल्ह हिकु वॾी तब्दीली आई आहे, हथियार जेको आहे ॾोहारनि उते फिटो कया आहिनि पुलिस जे अॻियां, उन ई मामले ते असां ॻाल्हाईंदासीं। शिकारपुर जो SSP असां हिन महिल लाइन ते आहे शाहज़ेब चाचर साहब। मूंखे इहो ॿुधाइजो त जेकी कल्ह तकरीब थी आहे उन में जेको हथियार जेका फिटा कया विया आहिनि, इन में जेको आहे अव्हां खे बि जेको आहे इन जी मुबारक ॾियूं था ऐं अव्हां जूं बि इन में ज़रूरु वॾियूं महिनतूं आहिनि। मूंखे इहो ॿुधाइजो जेका हथियार जेको फिटो कया अथनि ऐं उनखां पोइ जेका धाड़ेल रहनि था ऐं वॾा वॾा नाला उन में अचनि था, छा उहे बि पेश थींदा या न? जी वॾी महिरबानी तव्हांजी। ऐं हीअ हिकिड़ी यकीनन हिकिड़ी वॾी अचीवमेंट आहे सिंध गवर्नमेंट जी बि ऐं सिंध जे हवाले सां बि ॾाढी हिकिड़ी सुठी न्यूज़ आहे हीअ। लेकिन तव्हां ॿुधाईंदो हलां त हीअ हिकिड़ी एफर्ट्स हुया असांजा 11 अक्टूबर 2024 ते असां ऑपरेशन घड़ी ते लॉन्च कयोसीं रेंजर सां मिली करे, ऐं उन में 5 महीना कॉन्टिन्यूसली हुते वेही करे असांजी जेको ऑपरेशन हलियो उन जे नतीजे में इवेंचुअली अलाह साईं असांखे हीअ कामयाबी सरेंडर जी शिकिल में ॾिनी। हाणे हिन में जेका ॻाल्हि कई कि ऑब्वियसली हे टोटल 288 जे क़रीब जेका डेकोरेट्स आहिनि उन्हनि पंहिंजे पाण खे रजिस्टर करायो आहे सरेंडर जे हवाले सां। ऐं उन में फर्स्ट फेज़ में असां 72 जेका आहिनि इन्हनि खे फॉर प्रोसिक्यूशन ऐं जेल जेको आहे उहो घुमाईंदासीं, ऐं उन खां पोइ सेकेंड फेज़ स्टार्ट थींदो। ऐं अहिड़े तरीक़े सां इनशाला जेतिरा एरियाज़ असां क्लियर करे छॾिया आहिनि ऐं जेका रहनि था पिया उहो बि क्लियर थी वेंदा। सर मूंखे इहो ॿुधाइजो त जेको हिते 2, 3, 4, 5 अहिड़ा वॾा नाला आहिनि जीअं बेलो तेगाणी आहे, अहिड़ा धाड़ेल इहे अव्हां वटि पेश छो न थिया? मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त बेले तेगाणी जेको आहे उन पंहिंजे पाण खे रजिस्टर कराए छॾियो आहे ऐं नेक्स्ट फेज़ में इनशाला पोइ बि पेश थी वेंदो। कंप्लीट तेगाणी जेको गैंग आहे जंहिंमें 25 खां 26 गैंग्स नंढड़ियूं उन्हनि में जीअं शामिल आहिनि, उहे सभु जा सभु सरेंडर थी चुका आहिनि।
जी सर मूंखे इहो ॿुधाइजो त किथे बि अगरि क्राइम थींदो आहे त उते जेको आहे सो हुकूमत उन क्राइम जो सफ़ायो कंदी आहे जेको आहे उतां जी पुलिस बि सफ़ाई में लॻंदी, पर हिते जेका क्राइम मुसलसल थिए पियो, माण्हुनि जो जानूं ज़ाया थियनि पियूं, माण्हू जेको आहे सो कई माण्हू जेको आहे सो अगवा थियनि पिया, पर हिते धाड़ेलनि सां डील छो कई वई, उन्हनि जो सफ़ायो बि कयो पिए सघियो हुजे थो। तव्हांजी आवाज़ बि नथी अचे, मां सवाल बि न सम्झी सघियो। जी साईं मां रिपीट कयां थो, मां इहो त चवां त हिते जेको आहे सो किथे बि क्राइम थींदो आहे त उन क्राइम जो सफ़ायो कयो वेंदो आहे, पर अवां जेको आहे सो हिते डील छो कई, मतिलबु त धाड़ेलनि सां डील करण जी ज़रूरत छो पेश आई, उन्हनि जो सफ़ायो बि थी पियो सघे। मां तव्हांजी मां अगरि सम्झी सघां त तव्हां चओ था त असां को धाड़ेलनि सां डील कई आहे। हा डील कई आहे, बिल्कुलु ईअं पियो चवां, सफ़ायो बि थी पियो सघे। डील अगरि ते थिए हा तव्हांखे लॻे थो पियो त हे माण्हू जेका नी जेल वञनि हा सॼा। हेलो जी 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 साईं तव्हांजी आवाज़ ॾाढी कटिजे थी पई, तव्हांजी लाइन में बि डिस्टॉर्शन अचे थी पई, तव्हां पंहिंजी हेलो जी जी साईं मां तव्हां सां हिन महिल बैक कॉल कयूं था, तव्हां सां राब्तो कयूं था, राब्तो बहाल कयूं था। नाज़रीन जीअं त तव्हां SSP साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, नाज़रीन जीअं त तव्हां SSP साहिब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उहो हिन महिल कुझु मिंटनि खां पोइ वरी असां सां लाइन ते हूंदो, ऐं SSP साहिबु इहो चई रहियो आहे त असां का डील न कई आहे, अगरि डील असां कयूं हा त पोइ धाड़ेल असां वटि पेश छो थियनि हा, कीअं थियनि हा। हाणे इहा डील थी आहे या जेको आहे सो इहा ढील ॾिनी वई आहे, इन ते जेको आहे सो अॻिते बि असां SSP साहिब खां पुछंदासीं, पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पुलिस खे घुरिजे त जेका धाड़ेल उन्हनि जी कस्टडी में आया आहिनि उन्हनि खां इहो बि ज़रूरु पतो लॻायो वञे त इन्हनि जा जेका आहिनि सो असली सरपरस्त आला केरु आहिनि, इन्हनि जा सहूलियतकार केरु आहिनि, इन्हनि खे हथियार पहुचाईंदड़ केरु आहिनि, ऐं इन्हनि खे जेको आहे सो इन जूं कहिड़ियूं अहिड़ियूं नर्सरीज़ आहिनि, ऐं इन्हनि जा कहिड़ा अहिड़ा असली ठिकाणा आहिनि जिथे वञी हे जेको आहे सो पनाह वठंदा आहिनि, रहंदा आहिनि। इन जेको आहे सो इन्हनि खे इहा जांच करणु घुरिजे, ऐं असुलु जेको आहे सो जड़ ते पहुचणु घुरिजे, क्राइम जेको आहे सो जड़ खां ख़तमु करणु घुरिजे। इन्हनि वटि इहो हिकु मौक़ो बि आहे त पुलिस जेको आहे सो इन्हनि धाड़ेलनि खां इंफॉर्मेशन्स वठी करे जेको आहे सो शिकारपुर में वधीक, शिकारपुर तोड़े ॿिया ज़िला आहिनि, घोटकी में बि जेको आहे सो 50 खां वधीक धाड़ेलनि उन्हनि चयो आहे त असां जेको आहे सो सरेंडर करण लाइ तयारु आहियूं। उते बि कई इलाइक़ा आहिनि कचे जा जेका उन्हनि जा वॾा वॾा ख़तरनाक धाड़ेल आहिनि जेका सरेंडर करण लाइ तयारु आहिनि। ईअं ई इन्हनि सभिनी धाड़ेलनि खां जेको आहे सो चङे नमूने जांच कई वञे, चङे नमूने उन्हनि खां पुछो वञे, ऐं हुकूमत खे संजीदगी ॾेखारी वञे, जीअं त हुकूमत जेका मरतूं ॾियणु चाहे थी या जेका ऐलानात कया आहिनि इन्हनि ते उन्हनि खे पूरो अचणु घुरिजे। छाजे करे हिन महिल बि सिंध में अलाए केतिरा नौजवान आहिनि जेका बेरोज़गार आहिनि, त सुवालु इहो बि उथे थो त जेका पढ़ियल लिखियल नौजवान बेरोज़गार वेठा आहिनि त छा आहे धाड़ेलनि जे जेको आहे सो औलाद खे कदम खे रोज़गार ॾेई सघंदा। हिकिड़े पासे जेका सिंध जा नौजवान आहिनि उहे ई रोज़गार खां महरूम आहिनि, त हिते रोज़गार हिननि वटि कीअं पहुचंदो। त इहे काफ़ी अहिड़ा जेका सवाल पैदा थियनि था जंहिं ते गौर वीचार करणु ज़रूरी आहे, ऐं गवर्नमेंट खे बि पंहिंजे ऐलाननि ते पूरो उतरणु घुरिजे। त जीअं हिन महिल बि असांजी टीम जेको आहे सो SSP सां राब्तो करे पई, ऐं हुन सां राब्तो बहाल न पियो थिए। नाज़रीन हिते जेको आहे सो मां तव्हांखे प्रोग्राम जी टाइम पूरो थियण वारो आहे, ऐं मां एंडिंग में तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलंदुमि त गवर्नमेंट खे इहो घुरिजे त जेको आहे इहे तक़रीबूं ऐं इहे जेका प्रोग्राम आहिनि ऐं इहे बयान पंहिंजी जाइ ते सही आहिनि, पर उन्हनि जेको आहे सो हथियार फिटो कंदड़ धाड़ेलनि खां ऐं उन्हनि जे जेका आहिनि सो असली जड़ ते पहुचनि, ऐं उन्हनि जूं जेको नर्सरियूं आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे। उन खां पोइ जेको आहे सो सिंध में जेको आहे पूरी सिंध में अहिड़े तरीक़े जा जेको आहे सो उपाउ वरिता वञनि जंहिंसां अमुन थिए। ऐं उन खां पोइ जेको आहे सो नाज़रीन मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलंदुमि त सिंध में जेको आहे सो कई हिन महिल बि अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते माण्हू सांझीअ वक़्तु वञी नथा सघनि, त उते बि अहिड़े क़िस्म जे अमुन जी ज़रूरत आहे। पर गवर्नमेंट खे ऐं पुलिस खे घुरिजे त पंहिंजो जेको आहे सो जेका आहिनि सो उते जेको आहे कारवायूं करनि, ऐं कारवायूं एतिरियूं तेज़ करनि त उन्हनि धाड़ेलनि खे जड़ खां ख़तमु करणु। छाजे करे धाड़ेलनि सां सुलो करण बि हिकु ख़तरे जी ॻाल्हि आहे, उहा बि जेको आहे सो हिकु परमानेंट यकीन ॾियाणी न आहे अवाम खे। नाज़रीन वरी हिकु नए मौज़ू सां गॾु अव्हां सां मौजूदु हूंदासीं। हिन वक़्तु वठूं था अव्हां खां इजाज़त।